सगियों में तरक्याती कमनि में नज़रअंदाज करण खिलाफ़ रहवासियुनि तरफ़ां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। हलंदड़ करोड़ें रुपयनि जी तरक्याती कमनि में नज़रअंदाज करण खिलाफ़ मंगी मोहल्ला, भागत मोहल्ला, वला मोहल्ला जे रहवासियुनि मुख़्तलिफ़ बिरादरियुनि जे माण्हुनि जो टायरनि खे बाहियूं ॾेई एहतिजाजी मुज़ाहिरो करे सख़्त नारेबाज़ी कई। उन मौक़े ते एहतिजाज कंदड़नि जावर बाक़िर चन्ना, मेहदी हसन वीरानी, अली अहमद मंगी, नसीर अहमद मला, परवेज़ दायो, आसिफ रोई, हसन वीरानी, वसीम सहतो, अता मोहम्मद कुरैशी ऐं ॿियनि साफ़ियुनि अॻियां धाईंदे चयो त सगियूं में करोड़ें रुपयनि जा तरक्याती कम हली रहिया आहिनि। तरक्याती कमनि जी अॻुवाणी कंदड़ असांखे नज़रअंदाज करे छॾियो आहे। हुन चयो त तरक्याती कमनि में नज़रअंदाज करण खिलाफ़ डॉक्टर मेरिन भुट्टो खे शिकायत कई, जिते डॉक्टर मेरिन भुट्टो ख़ातिरी कराई हुई त तरक्याती कम कराया वेंदा, पर अफ़सोस जो तरक्याती कमनि जी नज़रसानी कंदड़ सिर्फ़ पंहिंजा नवाज़ी रहियो आहे। एहतिजाज कंदड़नि मुतालबो कयो त तरक्याती कम कराए वञनि, ॿी सूरत में धरणा हया वेंदा।